अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दनि भलीकार आऊं आहियां अवांजे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। अॼु आऊं अवांजे साम्हूं जंहिं टॉपिक ते लेक्चर ॾींदुमि उहा टॉपिक आहे असां वटि एलिमेंट यानी आंसर। इल्मी कीमिया जॾहिं खां ई असां शुरू कईसीं तॾहिं खां ई इहे लफ़्ज़ असांजे साम्हूं अचनि पिया, आंसर, एलिमेंट। आंसर छा आहे, एलिमेंट छाखे चवंदासीं, छाखे तो चवे आंसर या एलिमेंट। बस पर लिखूं था, चए तो त अहिड़ो मादो जेको साॻियनि की एटमनि जो ठहियल हुजे त उनखे आंसर चइबो आहे। यानी अहिड़े क़िस्म जो सबस्टेंस, अहिड़े क़िस्म जो मैटर which is made up of same type of atoms, साॻियनी क़िस्म जे एटमनि जो ठहियल हुजे त अहिड़े क़िस्म जे मादे खे असां एलिमेंट यानी आंसर सॾींदासीं। जहिड़े नमूने सां सोन जी मुंडी ठारायूं, सोन जी चेन ठारायूं त इन सोन जी मुंडी ऐं सोन जे चेन में सभई एटम असां वटि सोन जा हूंदा। इट मीन्स सोन असां वटि आंसर आहे यानी एलिमेंट आहे। चांदी, सिल्वर, चांदीअ जी मुंडी ठारायूं, चांदीअ जी का बि शइ ठारायूं त उन चांदीअ जी ठहियल शइ में सभई एटम असां वटि चांदीअ जा हूंदा। इट मीन्स चांदी यानी सिल्वर बे असां वटि एलिमेंट आहे। अहिड़े नमूने सां लोह जी राड खणूं जेकॾहिं त लोह जी राड में सभई एटम लोह जा हूंदा। यानी लोह जी राड जिन एटमनि जी ठहियल आहे या जिन एटमनि ते मुश्तमिल आहे उन्हनि एटमनि खे उहे लोह जा ई एटम आहिनि असां वटि, यानी लोह, आयरन असां वटि छा आहे, इहो आंसर आहे यानी एलिमेंट आहे असां वटि। हाणे हिन वक्त ताईं पूरा पीरियडिक टेबल जे अंदर 118 आंसर दरियाफ्त थी चुका आहिनि असां वटि। यानी there are total 118 elements in the periodic table। इन 118 एलिमेंट्स मंझां असां वटि जेके एलिमेंट्स आहिनि 118, इन 118 एलिमेंट्स मंझां 90 जेके आंसर आहिनि उहे कुदरती तौर ते मिलनि था। यानी 90 एलिमेंट्स 90 आंसर नेचुरली तौर ते अकरिंग आहिनि, यानी उहे के साइंटिस्ट न ठाहिया आहिनि बल्कि कुदरती तौर ते उहे एलिमेंट्स मिली रहिया आहिनि असांखे। ऐं बाक़ी जेके 28 एलिमेंट्स आहिनि असां वटि इहे हथ रांदू एलिमेंट्स आहिनि असां वटि, यानी आर्टिफिशियल एलिमेंट्स आहिनि असां वटि। यानी हिन वक्त ताईं 118 एलिमेंट्स डिस्कवर थी चुका आहिनि। हाणे एलिमेंट जंहिंमें अची वियो असां वटि, मिसाल ॾिनो के सोन अची वियो, चांदी अची वई, लोह अची वियो, प्रामो अची वियो। इहे सभई मिसाल छाजा आहिनि असां वटि, इहे सभई मिसाल असां वटि एलिमेंट यानी आंसर जा आहिनि असां वटि। हाणे एलिमेंट जी जेका रिप्रेजेंटेशन आहे, आंसर खे जेको असां ज़ाहिर कंदासीं उहो हिनखे ज़ाहिर कंदासीं विथ इट्स सिंबल, यानी उन जे निशानीअ सां। यानी आंसरनि खे ज़ाहिर कयो वेंदो आहे उन्हनि जे निशानियुनि सां। यानी हिन वक्त पीरियडिक टेबल जे अंदर 118 एलिमेंट्स मौजूद आहिनि, यानी उन्हनि जूं 118 निशानियूं पिण मौजूद आहिनि। जहिड़े नमूने सां आऊं लिखां पियो हिते कुझु आंसर, यानी आंसर निशानी, निशानी मां मुराद आहे सिंबल। मिसाल आंसर वठूं पिया असां हाइड्रोजन। हाणे हाइड्रोजन जी निशानी
H सिंबल जेका हाइड्रोजन जी उहा H H निशानी जिते भी लिखियल हूंदी असां समझी वेंदासीं त इहो एलिमेंट हाइड्रोजन जो असां वटि। अहिड़े नमूने सां ऑक्सीजन असां वटि, ऑक्सीजन जी जेका निशानी आहे उहा O असां वटि। अहिड़े नमूने सां नाइट्रोजन असां वटि, नाइट्रोजन जी निशानी असां वटि N असां वटि। अहिड़े नमूने सां कार्बन असां वटि, कार्बन जी निशानी C असां वटि। यानी मेजॉरिटी जेका एलिमेंट सी उन्हनि जी सिंबल उन्हनि जे नाले जे पहिरें अखर मां ई वरतल आहे। हाइड्रोजन नालो उनजो पहिरियों अखर H निशानी H थी वई। का ऑक्सीजन, ऑक्सीजन जो पहिरियों अखर O निशानी O थी वई असां वटि। नाइट्रोजन, नाइट्रोजन जी पहिरीं निशानी N इन करे निशानी N थी वई असां वटि। कार्बन, कार्बन जो पहिरियों अखर C असां वटि, इन जी निशानी असां वटि C थी वई असां वटि। अहिड़े ई नमूने सां कुझु एलिमेंट्स असां वटि जीअं आहे फास्फोरस, फास्फोरस जी जेका निशानी आहे उहा P असां वटि। यानी फास्फोरस जो पहिरियों वर्ड असां वटि P असां वटि। वरी हिकिड़ो ॿियो एलिमेंट असां वटि पोलोनियम, पोलोनियम जी निशानी असां वटि PO छाकाणि त फास्फोरस जो भी पहिरियों वर्ड P पोलोनियम जो भी पहिरियों वर्ड P जेकॾहिं ॿिन्ही जी सिंबल P लिखूं त मुंहिंजी पवंदासीं। इन वजह जे करे फास्फोरस जी निशानी P रखी वई। पोलोनियम में वरी P खां बाद में जेको ॿियो वर्ड अचे तो गॾु PO उहो भी मिलाए करे रखियोसीं असां। यानी P कैपिटल अल्फाबेट में लिखबो, O असां वटि स्मॉल अल्फाबेट में लिखबो। यानी P वॾी एबीसी में, O नंढी एबीसी में लिखबो। हाणे अहिड़े नमूने सां असां वटि एलिमेंट आहे ॿियो पोटेशियम। हाणे जेकॾहिं पोटेशियम जो पहिरियों वर्ड ॾिसूं था त उहो भी P आहे। हाणे जेकॾहिं पोटेशियम जी P सिंबल लिखंदासीं त पोइ फास्फोरस ऐं पोटेशियम में को फर्क ई कोन रहंदो। पोटेशियम जो ॿियो जेको वर्ड आहे उहो O आहे। O जेकॾहिं लिखंदासीं त पोइ इहो पोलोनियम थी वेंदो। यानी असां इन में मुंझी पवंदासीं त कुझु आंसर अहिड़ा आहिनि असां वटि जिन जूं सिंबल्स उन्हनि जे इंग्लिश नेम्स मां न आहिनि वरितियूं वयूं, पर लैटिन, ग्रीक ऐं फ्रेंच लैंग्वेज जा कुझु वर्ड आहिनि जिन मां उन्हनि निशानी वरितियूं वयूं आहिनि। जीअं पोटेशियम जी निशानी K आहे असां वटि। हाणे K पोटेशियम असुल में कैलियम वर्ड आहे असां वटि। कैलियम ग्रीक वर्ड आहे, माना कैलियम ग्रीक लैंग्वेज में आहे, पोटेशियम इंग्लिश लैंग्वेज में आहे। ॻाल्हि साॻी आहे, सिर्फ़ लैंग्वेज मट आहे। इन करे पोटेशियम जी सिंबल K रखी वई त पोटेशियम खे ग्रीक लैंग्वेज में ट्रांसलेट करे कैलियम कयो वियो, उन वजह जी सिंबल कढी वई असां वटि। अहिड़े नमूने सां वरी ॿियो एलिमेंट मिसाल खणो पिया असां सल्फर। सल्फर जी निशानी असां वटि S आहे, सल्फर यानी गंधर्व। अहिड़े नमूने सां ॿियो एलिमेंट आहे असां वटि सोलोनियम। सोलोनियम जी निशानी आहे असां वटि SO। जे मिसाल ॾिनो मूं तव्हांखे त जेकॾहिं सल्फर जी निशानी S ऐं सोलोनियम जी S रखूं त मुंझी पवंदासीं। हाणे इन करे सोलोनियम सां गॾु वरी सेकंड वर्ड लॻायोसीं, S सां गॾु O लॻायोसीं, इहा थी वई सोलोनियम जी निशानी। अहिड़े नमूने सां वरी हिकिड़ो ॿियो एलिमेंट अचे पियो असां वटि सोडियम। हाणे सोडियम जी निशानी जेकॾहिं S रखंदासीं त पोइ सल्फर ऐं सोडियम में मुंझी पवंदासीं असां। अहिड़े नमूने सां जेकॾहिं SO ॾियूं सोडियम जी स्पेलिंग में SO त पोइ सोडियम ऐं सोलोनियम ॿई हिक जहिड़ा थींदा। हाणे हिते सोडियम जी निशानी असां ग्रीक लैंग्वेज वर्ड मां खणंदासीं, नेट्रियम वर्ड असां वटि, नेट्रियम। हाणे नेट्रियम ग्रीक लैंग्वेज जो वर्ड आहे जंहिंजी निशानी Na खई आहे। हाणे जेकॾहिं नेट्रियम आहे त पोइ सिर्फ़ N खणूं, N इन करे न पिया खणूं जो N ऑलरेडी असां वटि नाइट्रोजन मौजूद आहे असां वटि, त इन करे N सां गॾु जो ॿियो वर्ड कयोसीं Na, यानी सोडियम जी निशानी Na अहिड़े नमूने सां आहे असां वटि। हाणे अहिड़े नमूने सां 118 एलिमेंट्स आहिनि।
कुछ एलिमेंट्स अहिड़ा आहिनि जिनखे पंहिंजी लैंग्वेज मां न बल्कि ॿी लैंग्वेज मां निशानी वरिती वई आहे। जीअं कुछ मिसाल मूं लिखिया हिते, जहिड़े नमूने सां गोल्ड आहे असां वटि यानी सोन, इन जी सिंबल AU आहे असां वटि। जीअं चांदी आहे असां वटि यानी सिल्वर, इन जी निशानी AG आहे असां वटि। अहिड़े नमूने सां जीअं लोह आहे आयरन, इन जी सिंबल असां वटि FE आहे। जहिड़े नमूने सां असां वटि पारो आहे यानी मर्क्यूरी, इन जी निशानी HG आहे असां वटि। जहिड़े नमूने सां उन खां अलावा ॿिया खोड़ सारा एलिमेंट्स आहिनि असां वटि जिन जी निशानी, जहिड़े नमूने सां लेड यानी शीओ आहे असां वटि, शीए जी निशानी असां वटि PB आहे यानी प्लम्बम। यानी 118 एलिमेंट्स आहिनि टोटल असां वटि। हर हिक एलिमेंट खे असां उनजी निशानीअ सां ज़ाहिर कंदासीं। हिते कुछ एलिमेंट्स ऐं उनजी निशानियूं मूं लिखियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं पीरियोडिक टेबल खे फॉलो कंदव त उते उन एलिमेंट जो नेम ऐं उन एलिमेंट जी सिंबल मौजूद आहे। उम्मीद पिया कयूं त इहो एलिमेंट वारो टॉपिक अव्हां खे मुकमल तौर ते समझ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।